अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात। प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फ़नकार साण आऊं आहियां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साॻी सिक कई पुरख़लूस जज़्बनि साण। जी मुंहिंजा साईं, यकीनन तव्हांखे इंतज़ारु हूंदो आहे हर अंगारे ते प्रोग्राम जो, त सच पुछो त असांजी ॿिया कोशिशि हूंदी आहे त जीअं जीअं मालूमात अचे पई ऐं जीअं जीअं कंहिं महिमाननि सां गुफ़्तगू थिए थी, छाकाणि त सिंधी फिल्म जी जेकॾहिं ॻाल्हि करियूं था त सिंधी फिल्म हिकिड़ो तारीख़ जो हिसो बि थी वई आहे ऐं तारीख़ जे हिसे सां जिन माण्हुनि जी कंट्रीब्यूशन रही आहे हिन सनत सां या हिन फील्ड सां, उहे घणे भाङे त माण्हू हलिया विया आहिनि ऐं घणे भाङे उहे माण्हू बिल्कुलु यानी कि ईअं खणी सम्झे त साह जे आख़िरी पसाहनि में आहिनि ऐं कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके अञा तोणी बि पंहिंजी किरत खे निभाईंदा हलनि पिया। पर असांजी इहा कोशिशि हूंदी आहे त कंहिं अहिड़े माण्हू खे घुरायूं, उनजी गुफ़्तगू तव्हां सां ॿुधायूं जंहिंजो कंट्रीब्यूशन सिंधी फिल्म सां, सिंधी फिल्म जी तारीख़ सां, सिंधी अदब सां, सिंधी स्टेज सां, फ़नून लतीफ़ा सां हुजे, ताकी हुनजी ॻाल्हियुनि में, हुनजी ॼाण में ख़बरूं पुछी असांखे बि ख़बर पए त भई हीअ ॻाल्हि हीअं न हीअं हुई ऐं तव्हांखे बि तव्हांजी मालूमात में इज़ाफ़ो थिए। त मुंहिंजा साईं, अॼु स्टूडियो में मूं जंहिं महिमान खे मदू कयो आहे उनजो तालुक़ु सिंधी फिल्म, सिंध जे स्टेज सां, टेलीविज़न सां, रेडियो सां, यानी कि को बि अहिड़ो शोबो बचियलु न हूंदो जंहिंमें साईं जो कंट्रीब्यूशन न हूंदो। मुंहिंजो अॼु जो महिमान आहे साईं M बलोच साहिबु। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि? दुआ आहे साईं, अलाह जी महिरबानी। तव्हां ख़ुशि आहियो साईं? अलाह जो शुक्र बजाए सां। भला ॿियो ख़बर, किथे गुम किथे थी आहियो? बसि माहौल अहिड़ो थी वियो आहे हींअर असांजा चैनल बि थोरो ख़ामोश थी विया आहिनि ऐं असां बि ख़ामोश थी विया आहियूं ऐं ॿियो तबियत मुंहिंजी सही न आहे 6 महीननि खां वठी। अच्छा, अलाह ताला तव्हांखे सिहत ॾे। बलोच साहिबु, जीअं तव्हां जेका ज़िक्र कयो चैनलनि जो, त सच पुछो त हिन वक़्तु इहो चैनल त आहिनि असांजा सिंधी चैनल जेके ॿ टे असांजे फ़न खे, असांजी सकाफ़त खे खणियो वेठा आहिनि। जेकॾहिं इहे चैनल न हुजनि हा ऐं जेकॾहिं ख़ाली PTV हुजे आहे त पोइ तव्हां सम्झो था त कहिड़ो हिसाबु हुजे हा। पोइ त कुझु कोन हुजे आहे, उहो 20 मिंट आहे उहे बि असां खां फुरे वरिता PTV वारा। बहरहाल बलोच साहिबु, हाणे तव्हांखे ख़बर आहे त हीअ हिकिड़ी नई असां कोशिशि कई आहे। महिरान TV जो साथ आहे असां सभिनी जो, त असीं पंहिंजे ईंदड़ नसुल खे या हींअर जेके नौजवान आहिनि उन्हनि खे ॿुधायूं त जेके उर्दू फिल्मूं आहिनि या जेके ठहियूं, त असांजी सिंधी फिल्मनि जी बि हिकिड़ी तारीख़ हुई, सिंधी फिल्मनि जो बि हिकिड़ो नालो हो ऐं सिंधी फिल्मूं बि कंहिंखां घटि कोन हुयूं। ऐं जेकॾहिं सिंधी फिल्म में यूट्यूब में जेके के माण्हू कोशिशि कनि था, के वञनि ई कोन था, कनि खे ख़बर ई कान्हे त के यूट्यूब ते बि जेके नग़मा असांजा पिया आहिनि, त उनखे ख़बर पए त जेकॾहिं को नग़मो हले थो त उहो असांजो नग़मो जेको ब्लैक एंड वाइट आहे उहो इंडिया जी बरसाति फिल्म खां, बारादरी खां घटि न आहे। ठीकु आहे न? उनजी शाइरी ॾिसो, उनजी अक्सबंदी ॾिसो, उनजी परफॉर्मेंस ॾिसो, माना कंहिं बि उनजी मूसीक़ी ॾिसो। पर हाणे उहो हिकिड़ो माज़ी थी वियो आहे साईं। ऐं जेको ॾहाको हलियो आहे, असां पंहिंजे दोस्तनि खे ॿुधायो आहे त असां शुरू कयो आहे जेका सिंधी पहिरीं फिल्म ठही आहे एकता। ठीकु आहे न? उन एकता खां पोइ वरी हलियो आहे दौर 60 जो ॾहाको। हाणे जेका सिंधी फिल्म जी तारीख़ तरक़ी जी जेका रही आहे रफ़्तार, उहा रही आहे 70 जे ॾहाके खां वठी 80, वरी 80 जे ॾहाके खां वठी 90 ताईं इहा रही आहे। पर माना 70 ऐं 80 जो ॾहाको जेको आहे उहो माना सिंधी फिल्मुनि जे तारीख़ जे लिहाज़ खां तमामु हिकिड़े ओज ते हो। ठीकु आहे न साईं? अच्छा, भला साहिबु, तव्हां असांखे ॿुधायो त तव्हां पहिरीं सिंधी फिल्म में कमु कयो स्टेज ते या कंहिं ड्रामे में PTV ते, किथां शुरूआति तव्हां कई? मुंहिंजी शुरूआति स्टेज खां थी आहे। स्टेज खां थी आहे? हा, स्टेज ड्रामा मूं कया, डायरेक्ट कया, एक्ट कयो, उन्हनि में लिखिया बि पाण, उन में शाइरी बि मुंहिंजी हूंदी हुई। जी जी। तक़रीबन उहो ज़मानो हो न तॾहिं, त ईअं बि थींदो हो, ॻाईंदा बि हुआ। जी हा, स्टेज ते हूंदो बि परफॉर्म। उन स्टेज ड्रामनि खां पोइ काफ़ी तरक़ी थी स्टेज ड्रामनि खां। जी जी। पोइ इस्माइल बिन वासिद हिकिड़ी फिल्म ठाही, धरती ऐं आकाश। अच्छा, उन में हुन मूंखे कास्ट कयो। अच्छा, धरती आकाश में तव्हां कमु कयो आहे? जी हा, बिल्कुलु तव्हां सही पिया चओ।
धरती आकाश में मूं कमु कयो जी जी हो थोरो पर सुठो हो माना सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणो ऐं जेल में बंदि आहियां उनजे ख़िलाफ़ु ॻाल्हायां जी जी उहो उन में मूंखे थोरी पज़ीराई मिली हम्म। उन खां पोइ वरी चुप थी वियासीं ख़ामोश थी वई फिल्म अच्छा धरती आकाश जी जेका तव्हां ॻाल्हि कई बलोच साहब जी त नादिर बलोच साहब सां जॾहिं असांजी गुफ़्तगू थी हुई हा त नादिर बलोच साहब चयो त धरती आकाश में जेका ख़ासि नग़मनि जे हवाले सां त मलका तरन्नम नूरजहां जो वॾो कंट्रीब्यूशन हो माना हिन में नग़मे बिल्कुलु ए कौश न उभरे हा सूरज जी बिल्कुलु सुखनि जो हा? इहे इस्माइल बिन वासिफ़ जूं कोशिशूं हुयूं अच्छा जेको लाहौर वियो जी, जी। ऐं इहो कलाम लिखियो हो शहज़ादे गुलफाम शहज़ाद गुलफाम जी हा जी हा इख़बार में हूंदो बिल्कुलु हा फिल्म बिल्कुलु एडिशन जे हा इंचार्ज। बिल्कुलु शहज़ाद गुलफाम जो साईं वॾो कंट्रीब्यूशन रहियो हुन आहे लिखियो हो हिन वरी वञी लाहौर में नूरजहान खे महिनतूं कयूं हुन खां सिधी ॻाल्हाए बहितरीनु ॻाल्हाए साईं कमाल आहे इहो सॼो किस्सो इहो वरी असांखे नादिर बलोच साहब ॿुधायो मूं हिते ज़िक्र कयो कंहिं दोस्त सां वरी तव्हांखे ॿुधायां थो त उन में नादिर बलोच साहब ॿुधायो त जॾहिं असां नूरजहां मलका तरन्नुम जे घर वियासीं त असां जेको नग़मो हो उनखे मलका तरन्नुम खे ॾिनोसीं त हुनजो तव्हां मानी खाओ ऐं थोरो ॾिसां त अची असां मानी खाधी ऐं हुन ॾिठो पिए त हिकिड़ो लफ़्ज़ हो उहो मलका तरन्नुम खे ॾुखियो पियो लॻो त अची उन मूंखां पुछियो त उस्ताद जेकॾहिं आउं उन जाइ ते ही चवां ए काश न उभरिया सूरज ही सुखनि जो हुन में लफ़्ज़ को ॿियो हो पर माना इहा हुई त चई साईं सच पुछो त मूंखे एॾी हैरत थी ऐं कॾहिं कॾहिं माण्हू परे पाण ते फ़ख़ुरु कंदो आहे ठीकु आहे न कॾहिं ज़िंदगी में अहिड़ा लम्हा ईंदा आहिनि त मलका तरन्नुम नूरजहां जहिड़ी आर्टिस्ट जंहिंखे पूरी वर्ल्ड सुञाणे उहा मूंखां पुछे पई त मूं चयो न बिल्कुलु तव्हां इहो चओ त मूंखे इहो धरती आकाश जे हवाले सां अच्छा उन में तव्हांजो किरदारु कहिड़ो हो हुन में किरदारु मुंहिंजो त आउं आहियां हिकिड़ो ॻोठाणो आहियां जी जी सरदारनि जे ज़ुल्म जो शिकार आहियां मूंखे जेल में बंदि कयो अथनि पोइ हुन निज़ाम जे ख़िलाफ़ु ॻाल्हायां थो ॿाहिरि निकिरो था तव्हां न उते ॻाल्हायां थो अच्छा उते ॻाल्हायो था जेल में ॻाल्हायां थो पोइ उते वरी मूंखे कढनि था अच्छा पोइ पंहिंजे ॻोठ में वञा थो जी जी बहरहाल सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो सुठो मूंखे लिखी ॾिनो इस्माइल बिन वासिफ़ जी जी भलो लिखियो अच्छा त इहा शूटिंग किथे थी बलो साहब इहा शूटिंग तक़रीबन जेका आहे ऐं इस्माइल बिन वासिफ़ जो इहो कमु आहे जो सिंधी फिल्म खे स्टूडियो खां कढी ॿाहिरि आयो अच्छा हा हुन घणी शूटिंग कराची में कई मुंहिंजो बि जेको रिकॉर्ड थियो कराची में थियो जी जी पर हिन दोस्तनि वटि ॿाहिरि वञी शूटिंग कई माण्हुनि खे ख़बर पई त फिल्म हीअं ठहंदी आहे एतिरे क़दुरु जो हिकिड़े दफ़ा आउं मिठी वियुसि दोस्तनि सां मिलणु उते ॾिठुमि त इस्माइल बिन यासूफ़ शीशी हथ में आहे अचे पियो अड़े तूं हिते कीअं चई त हिकिड़ो आर्टिस्ट आहे हुनखे ॻोल्हण आया ओहो वाह त हुनजी कंट्रीब्यूशन आई आहे त सिंधी फिल्म खे खणी ॿाहिरि माण्हुनि खे ॾेखारियईं पोइ त सिंधी फिल्मूं सभु थियूं ई ॻोठनि में ॻोठनि में थियूं ठीकु आहे पर माना इहा पहिरीं फिल्म हुई जेका ॻोठनि में कढी अच्छा अच्छा ठीकु ठीकु अच्छा ॻोठ नालो को या तव्हांखे यादि आहे हिन ॻोठ जो नालो मूंखे यादि कोन्हे पर गर्मी ही सियारो हो साईं असां त ॿुधो आहे त जेका फिल्मूं जेकी शूटिंग थींदी आहे सा उन उस जे हिसाब सां माना गर्मियुनि में वधीक थींदी आहे ऐं पोइ माना त जिन कमु कयो आहे उनजा लाह निकिरी वेंदा आहिनि उहो ज़मानो हो हाणे कैमरा उहे अची विया आहिनि हा, हाणे जो त- गर्मी ऐं हिन जी का ॻाल्हि कान्हे का तॾहिं हुई वाकई गर्मी ऐं भले गर्मी न हुई स्टूडियो में बि अहिड़ा रिफ्लेक्ट हणंदा हुआ जो माण्हुनि जूं अखियूं बंदि थी बंदि थी वेंदियूं ओहो हो ऐं मुंहिंजियूं अखियूं नंढड़ियूं आहिनि बंदि कोन थींदियूं हुयूं। अच्छा माना उन में छा आहे जो माना असां वटि लेटेस्ट जेको आहे सो इक्विपमेंट न हुआ ठीकु आहे न पुराणा इहे कैमरा हुआ जंहिंजे करे उहे शयूं माना न थी सघे लाइट घणी वठंदी हुई उहा कैमरा तमामु घणी लाइट वठंदी वठंदी हुई आहे एतिरे क़दुरु जो रिफ्लेक्टर ॾींदा हुआ न त वॉइसल फिरी वेंदा माण्हू जा डायलॉग कीअं ॻाल्हाए वाह ऐं कैमरा बि न ॾिसजे जी 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 अच्छा भले सभु पंहिंजा तव्हां सां ॻाल्हि ॿोल जारी आहे ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदोसांव त अॼु जेको आहे सो कहिड़ी फिल्म जेका सिंधी कहिड़ी फिल्म कहिड़े नंबर ते हुई पर छो न तव्हांखे हीउ नग़मो ॿुधाइजे माज़ीअ जो शानदार नग़मो आशिक होवी इश्क कमावी दिल रखी मांग पहाड़ा ओ सजदा
असानो इश्क मरेंदा ढोलड़ बल बल कतल करेंदा ओ असानो इश्क मरेंदा ढोलड़ बल बल कतल करेंदा बल बल कतल करेंदा वे बल बल कतल करेंदा असानो इश्क मरेंदा ढोलड़ बल बल कतल करेंदा इश्क दा तीर जो है जहरीला दिल नु जख्मी करे अकेला इश्क दा तीर जो है जहरीला दिल नु जख्मी करे अकेला कोई नहीं पूछदा वक्त ते वेला अल्लाह किथा मार करेंदा ढोलड़ वल वल कतल करेंदा अल्लाह किथा मार करेंदा ढोलड़ वल वल कतल करेंदा वल वल कतल करेंदा वे वल वल कतल करेंदा असानो इश्क मरेंदा ढोलड़ इश्क उहो जो बेनियाज़ी नहीं मनेदा अर्ज़ ते आज़ी इश्क उहो जो बेनियाज़ी नहीं मनेदा अर्ज़ ते आज़ी रमज़े गमज़े दे विच राज़ी इश्क हुस्न दा रज़नी रहंदा ढोलड़ वल वल कतल करेंदा अल्लाह हुस्न दा नाज़ रहंदा ढोलड़ वल वल कतल करेंदा वल वल कतल करेंदा वे वल वल कतल करेंदा वल कतल करेंदा ओ असानो इश्क मरेंदा ढोलड़ वल वल कतल करेंदा तकीद भाइयों वाह वाह माज़ी में हलिया वियो तव्हां वाह 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 बिल्कुलु 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 तमामु सुठो नगमो हो सर तमामु बहितरु। अच्छा बलो साहब हाणे तव्हां खां जेको मुंहिंजो सुवाल आहे सो इहो आहे त जेका धरती आकाश फिल्म ठही आहे ऐं उन में यकीनन जेको सरमाएदार निज़ाम जे लाइ इहा लिखी वई ऐं उन में कमाल जो कमु जेको वॾेरे जो कयो सो ए आर बलोच यार बलोच कयो ए आर बलोच साहब बिल्कुलु, कयो। बिल्कुलु। ठीकु आहे न उन खां पोइ अबू बिलावल बि शायदि हिन फिल्म में हो अबू बिलावल ॿिया हिकिड़ा माना आर्टिस्ट हुआ के नवां चेहरा पाया पर घणा नवां चेहरा आया इस्माइल बिन वासिफ बि वॾी चूंड कई ठीकु अच्छा हाणे पंहिंजी गुफ़्तगू जारी आहे अचो तव्हां नंढिड़ो ब्रेक वठूं उन खां पोइ वरी ॻाल्हि ॿोल जारी कंदासीं बिल्कुलु। दोस्तो वक़्तु आहे नंढड़ी साईअ जो नंढड़ी साईअ खां पोइ वरी असीं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं वेलकम टू बैक दोस्तो प्रोग्राम सिंधी फिल्म फनकार में असांजो महिमान आहे साईं एम बलोच साहब हुन सां गुफ़्तगू हली रही आहे बलोच साहब इन खां पोइ वरी ॿी कहिड़ी फिल्म तव्हां ठाही या उन में तव्हां कमु कयो उन खां पोइ को गैप आयो आहे थोरो गैप आयो पर समद शेख जी फिल्म हुई हिकिड़ी जी। दोस्तनि जो प्यार दोस्तनि जो प्यार हा, उन में बि कमु कयो उन खां पोइ अच्छा दोस्त जो प्यार मां तव्हांजी ॻाल्हि कटियां थो साईं दोस्तनि जो प्यार जेका फिल्म ठाही हुई उहा समद शेख ठाही हुई या शाह साहब ठाही हुई न समद शेख अच्छा समद शेख साहब ठाही शाह साहब पोइ आयो घणो अच्छा शाह साहब पोइ आयो शाह साहब घणो आहे शाह साहब जो किसो तव्हांखे ॿुधायां न न आऊं उन शाह साहब जी ॻाल्हि कोन पियो करियां हा साईं मटियारी साईं जी ॻाल्हि पियो करियां मटियारी वारे साईं पोइ ठाही उहा जेका हू ठाही हुई न कहिड़ी फिल्म ठही उनखे मुतासिर थी पोइ साईं इहा ठाही जो अच्छा 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 घोड़े ते सुठा कपिड़ा पाए सुठा रुमाल हणी ही हू हलो ठीकु आहे हा, अच्छा ठीकु आहे तव्हां ॻाल्हि पियो कई जेका उहो फिल्म दोस्तनि जो प्यार
हा दोस्तनि जो प्यार फिल्म ठाही जंहिंजी शूटिंग मुंहिंजे ॻोठ में बि थी हुई। अच्छा अच्छा पहिरीं फिल्म मुंहिंजे ॻोठ में थी ॿ टे सीन सुठा थिया हुआ हुते। अच्छा अच्छा उन में मुंहिंजो कमु हो उहो थियो। जी जी हा उन खां पोइ वरी जेके ॿियूं फिल्मूं थियूं उन्हनि में मतिलबु गैप अची वियो वॾो। वॾो गैप अची हा वियो। उन गैप खां पोइ वरी शाह असद ऐं असीं शुरू थियासीं। पोइ तव्हां शुरू थियो। हा। ठीकु आहे। अच्छा उहो जेका आख़िरी फिल्म तव्हां जेका शाह असद सां ठाही हुई हा उन खां शाह असद खां पहिरीं या शाह सां पोइ जेका पुकार अचे थी उन ते घणी गुफ़्तगू तव्हां सां करणी आहे। हा छाकाणि त उन पुकार में वॾियूं हिकिड़ियूं यादगिरियूं आहिनि तव्हांजूं ऐं मुंहिंजूं। बिल्कुलु तव्हांजो बि अच्छा मुंहिंजी मेमोरी ॾाढी सुठी आहे बलोच साहब। मूंखे यादि आहे कमाल आहे। 1982 में हा ठीकु आहे न 1982 में आउं शम्स सिनेमा जे बराबरि कंहिं होटल ते वेठो हुउसि तव्हां आया हो ऐं तव्हां मूंसां हथु मिलायो हा ऐं तव्हां चयो त तव्हांजो जेको आहे सो फेस जेको आहे सो आर्टिस्ट फेस आहे। एक्टर तव्हां एक्टर थियो या रेडियो ते वञो इहो साल खां पोइ मां रेडियो ते ऑडिशन ॾिनी पोइ मां रेडियो ते वियुसि ठीकु आहे न। उन खां पोइ हलियो वरी पंहिंजो गैप आयो आहे ठीकु आहे मुलाक़ात थी वरी 1990 में तव्हांजी असांजी मुलाक़ात थी आहे कराची ईस्टर्न स्टूडियो में। बिल्कुलु तव्हां थोरो यादगिरी ॾियारियां पियो जेका पुकार फिल्म ठही हुन में तव्हां माशाल्लाह परफॉर्म कयो पर मूं हुन में डबिंग कई। तव्हांखे ख़बर आहे त हुन में जेको सेकेंड हीरो हो उन जेको आहे सो मूंखे रिक्वेस्ट कई त तव्हां जेका हुनखे आवाज़ु जेको सो सिंधी कोन पिया आयो उर्दू ज़बान हुई। मूं चयो ठीकु आहे मां डबिंग कंदुसि। उते हिकिड़ो दिलचस्प वाक़ियो थियो। हाणे त ॾिसो इहे शयूं जेके आहिनि वक़्त सां गॾु नाराज़गियूं ऐं इंसान जेके हिक ॿिए में रखे थो ॻाल्हियूं बुग़्ज़ इहे सभु ख़तमु थी थियूं वञनि माण्हू हलियो थो वञनि माण्हू ई मरी विया हाणे माण्हू ई मरी आहे। पर मूंखे अञा यादि आहे त उहो हिकिड़ो किसो थियो हिकिड़ो फॾो थियो हिकिड़ो जहिड़ो थियो तव्हांजो स्टूडियो में जेके तव्हां पंहिंजे वात सां ॿुधायो त मूंखे त यादि आहे। हीअं थियो जो डबिंग पे हली जी जी मुश्ताक चंगेज़ी खे फिल्म या मूं ॾिनी या फिल्म मिली मूंखे। जी हा फिल्म ठाही अबड़े साहब खान मान अबड़े उन ठाही फिल्म ॾिनई मूंखे। जी जी पोइ मूं वटि इहो सर्टिफिकेट जो तरह चिकर हूंदो भई सर्टिफिकेट फिल्म जो हुजे त पोइ तव्हां ठाहियो। अच्छा उहो असां वटि कोन हो न खान वटि हो न मूं वटि हो। पोइ मुश्ताक चंगेज़ी खे मूं इंटर करायो मूंसां हिनजी दोस्ती हूंदी मूं हिनखे इंटर करायो। जी जी उहो हिन में इंटर थियो रिकॉर्डिंग करे आयासीं सभु कुझु ठीकु ठाक रिकॉर्डिंग मुंहिंजी मार्फत थी मिठीअ में। वरी जॾहिं आयासीं स्टूडियो त डबिंग थी त डबिंग ते हिन थोरो चर्चा शुरू कया। अच्छा हा त मूं दिलि में ख़्यालु कयो यार हिनखे मुंहुं आंदो आहे ऐं मूंखे नादर बलोच चयो त बाबा इहो चश्मो जेको हिते आहे न सो जंहिंमहिल तूं कमु ॾींदुसि चश्मो हिते रखंदी यार ईअं न आहे मुंहिंजो दोस्त आहे। ठीकु ठीकु पोइ हिन चर्चा शुरू कया मुंहिंजो आलू शुरू कयईं। हाणे हुते स्टूडियो में सभु तव्हां बि वेठा हो शाह असद बि वेठो हो सभु वेठा हुआ हिन घणियूं आलू कयूं। तंहिं वक़्त में वरी असांजी बि जवानी ही मस्तु हुआसीं ऐं मूंखे रिवाल्वर लॻल हूंदो 24 कलाक पंहिंजो आहे लेसन जो ऐं तव्हां पुलिस में भाउ पुलिस में इहा वरी ॻाल्हि आउं थो ॿुधायां हिनखे मूं चवंदो भाउ तूं इहो कमु न कर ऐं तुंहिंजो ॿियनि माण्हुनि सां वास्तो पियो आहे मां ॿियो माण्हू आहियां बहिराड़ी जो माण्हू आहियां मूंखां इहो बर्दाश्त कोन्ह थींदो। हिन थोरो वरी घटि वधि ॻाल्हायो उन खां पोइ मूं रिवालो कढियो ऐं हिनखे थोरो दाबो ॾिनमि त हीउ भॻो ॿाहिरि भॻो पोइ तोखे ख़बर आहे त जीअं स्टूडियो में भॻो पोइ शाह असद ऐं असद कुरैशी हिननि मूंखे भाकुर विझी ज़ोरी झलियो मुंहिंजो छॾियोसि त हिनखे ख़तमु कंदुसि एॾी मस्ती। अच्छा इलाही माण्हू सम्झो पियो शायदि ही को फिल्म जो सीन पियो थिए स्टूडियो में हुआसीं न स्टूडियो में हो पोइ तव्हां उहो कमु छॾे विया हो मूंखे यादि आहे। हा पोइ मूं चयो त आउं हीअ डबिंग कंदुसि कोन फिल्म बि मूं हिनखे ॾिनी आहे अबड़े खे मुंहिंजे बाद तूं पंहिंजो कमु कराए हिन खां बाक़ी आउं कोन थो कयां डबिंग वञा थो। जी 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 पोइ आउं मुंहिंजे पोयां मुंहिंजो शागिर्द आहे एस भट्टी सुठो अदाकार आहे बहितरीनु अदाकार आहे उहो बि निकिरी आयो तूं नथो करीं मां बि नथो कयां असीं ॿई निकिरी आयासीं। पोयां डबिंग पोयां तव्हां कई कंहिं ॿिए कई या कीअं कयो या आया डबिंग थी मूं कई। अच्छा बलू साहब हाणे जेके शुरू वारो दौरु खणूं था साईं त तव्हांखे सिंधी फिल्म ॾिसण जो शौक़ु हूंदो हो या कमु करण जो शौक़ु आर्टिस्ट हूंदो आहे त फिल्मूं ॾिसंदो हुउसि मूंखे बाबो वठी वेंदो मुंहिंजो पीउ जेको आहे उहो शौक़ीन हूंदो फिल्मुनि जो। जी जी पोइ उन इहो दौरु साईं ॿुधायो न साईं। हा उमर बार बि मूंखे ॾेखारी वञी किथे साईं शम्स सिनेमा में पहिरीं पहिरीं हिते लॻी हुई शम्स वाह मूं ॾिठी मूंखे ॾाढी फिल्म वणी। पोइ बाबो वरी हुनजा डायलॉग दोहराईंदो हो राति जो पोइ सम्झ मोरूसी थी वियो न हू जहिड़ो फनकार हो ॻाल्हाए डायलॉग ॻाल्हाए जी 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 मूंखे पोइ इहो शौक़ु थियो
उन खां पोइ मूंखे 3-4 फिल्मूं ॾेखारियूं। अच्छा बारादरी ॾेखारियईं ऐं ॿी कहिड़ी हुई जेका जंहिंमें गाना बेजू बावरा ॾेखारियईं। बेजू बावरा। अच्छा अच्छा। हा इहे सभु ॾिठियूं मूं फिल्मूं। पर जेका सिंधी फिल्म जेका तव्हां माना ॿुधायो पिया पहिरीं उमर मावी। उमर मारवी। हा। अच्छा उन खां पोइ ॿी का फिल्म? उन खां पोइ ॿी फिल्म आयूं हिन जूं पठान छा नालो हुअसि बदर मुनीर। बदर मुनीर जूं। अच्छा अच्छा। उहे ॾिठियूं उन्हनि में उहा क्वालिटी कोन हुई। अच्छा अच्छा। छो जो हिकिड़ो त हुनजी ज़बान कोन हुई, ॿियो त हू सभु अनटेक्निकल माण्हू हुआ सिंधी जे लाइ, तंहिं करे उन्हनि में ऐं डायरेक्टर घणो करे पाण हूंदो न त हूंदो समद शेख, उनजी बि सिंधी सही कोन हूंदी, मुंहिंजो दोस्त आहे हो। अच्छा अच्छा। उनजी बि सिंधी सही कोन हूंदी, उन्हनि में इहो मज़ो न हो। जी जी जी। पोइ मूंखे दिलि में शौक़ु जाॻियो त यार ही स्क्रीन ते माण्हू कीअं था हलनि, वाह आऊं ईअं कयां। वाह वाह। हालांकि ॿाहिरि जो माण्हू हो, 8-10 घर मुंहिंजे ॻोठ में हुआ, लाइट बि कोन हूंदी, का शइ कोन हुई। पोइ अची पोइ शौक़ु थियो, पोइ ते ॻोठ में छोकिरनि खे गॾु करे ऐं एक्ट कंदो हुउसि। एक्ट। पोइ छोकिरा खिलंदा, ख़ुशि थींदा। ही माना तव्हां फिल्म ॾिसी करे हा पोइ तव्हांजो जेको लाड़ो थियो आहे सो सिंधी आर्ट तरफ़ थियो आहे। मूंखे डायरेक्शन में हिन फिल्म मां सिखियो अथऊं। अच्छा माशाल्लाह। जेके पुराणियूं फिल्मूं हुयूं न, जी जी। दीदार आहे ऐं बारादरी आहे, बेजू बावरा आहे, इहे फिल्मूं ॾिठियूं। मूंखे डायरेक्शन जो बि इहो शौक़ु थियो त हीअं थींदी आहे डायरेक्शन। वाह। पोइ मूं शुरू में पहिरीं कहाणी मूं लिखी हुई, हुनजी डायरेक्शन मूं कई हुई, स्टेज ड्रामो कयो पहिरियों हैदराबाद में। अच्छा। पोइ अलाह जी महिरबानी सां 60 खां वठी शुरू थियासीं। पोइ त इहे 50 खनि ड्रामा त हैदराबाद में कयूं, तव्हांखे ख़बर आहे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। गॾु हूंदा हुआसीं तक़रीबन। बिल्कुलु बिल्कुलु। उन खां पोइ वरी फिल्मी दुनिया में हलिया वियासीं। जी हा। वरी स्क्रीन ते आयासीं, पाण खे ॾिठोसीं त अजीब लॻो, ॾाढो सुठो लॻो। अच्छा बलो साहब, ॻाल्हि इहा आहे त सच पुछो त जेके फिल्मूं ही जेके ठहियूं आहिनि, जंहिंजा पोस्टर तव्हां असांखे ख़बर आहे, हिननि में हिकिड़ी सचाई हुई, हिकिड़ी ॾिसो कहाणी एॾी मज़बूत हूंदी हुई त उन में हर ॻाल्हि जेका असां माना बिल्कुलु रियलिटी में हलंदा हुआसीं पाण। हिकिड़ी ॻाल्हि हुई न, से हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजी हिते रखंदासीं, वक़्तु आहे नंढड़ी साईअ जो, नंढड़ी साईअ खां पोइ वरी हाज़िरी ख़िदमत थींदासीं। दोस्तो, नंढड़ी साईअ खां पोइ वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। अचो त ही ब्रेक वठूं। जी मुंहिंजा साईं, प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फनकार असीं अवांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। मुंहिंजो महिमान अॼु जेको असांजे स्टूडियो में मौजूदु आहे, साईं MM बलोच, कंहिं तारीफ़ जो मोहताज कोन्हे। MM बलोच साहिबु ॻाल्हि कई पे पहिरीं या ॿी ॻाल्हि जी। उन ज़माने में जेके ही फिल्मूं ठहियूं, जेके पोस्टर लॻल आहिनि न, इहे असां सभु ॾिठियूं। अच्छा। ऐं हिननि ॾाढो मज़ो ॾिनो। घूंघट लाइ फिल्म तव्हांखे ख़बर आहे वॾी ज़बरदस्त कामयाबु हुई। घूंघट लाइ बहितरीनु, मिठा शाल मिलन, ऐं इहे सभु फिल्मूं वाह भलियूं हुयूं। ऐं रिकॉर्डिंग ॾिसण वेंदो हुउसि। पोइ हीउ मुंहिंजो दोस्त हूंदो हुयो मेमण, छा नालो अथसि, कमर मेमण। कमर मेमण दोस्त हूंदो हो, फिल्मुनि खां अॻे मुंहिंजो दोस्त हूंदो हो। पोइ उन सां गॾु वेंदो हुउसि ॾिसणु, मज़ो ईंदो हो, ॾाढो सिखियासीं हुन मां। जी जी। ऐं इहे फिल्मूं हुयूं, वाह। उन्हनि में हिकिड़ी ॻाल्हि हुई त क्वालिटी हुई, ऐं सॼे ॾींहं में हिकिड़ो ॿ सीन मुश्किल सां कंदा हुआ, माना सुठे तरीक़े सां। ओहो। पोइ जेको दौर आयो न, उन में त वठि सही स्क्रिप्ट हूंदो न। ॾिसो को बि आर्टिस्ट हूंदो, उहो बाक़ाइदा स्क्रिप्ट पंहिंजो यादि कंदो। इवन PTV ते तव्हां कमु कयो, मूं बि कमु कयो आहे PTV ते, त PTV ते बाक़ाइदा जेको स्क्रिप्ट मिलंदो उहो बाक़ाइदा बरज़बान यादि कयो वेंदो, ॿ ॾींहं रिहर्सल कराईंदा हुआ। उन खां पोइ रिहर्सल थींदी। हाणे जेकॾहिं ड्रामा जेके असांजा दोस्त कनि था, उहे त माना कोशिशि ई कोन था कनि त भई को डायलॉग यादि कजे बसि कैमरा ते। असां डायरेक्टर खां स्क्रिप्ट था घुरूं, बाबा ॾेखार असांखे। यार छा ॾेखारियूं, तव्हांखे बि ॾेखारियूं, एॾी तव्हांजी उमिरि थी अञा तव्हांखे स्क्रिप्ट ॾेखारियूं, वेहो डायलॉग ॿुधायां थो, तव्हां ॻाल्हायो। हाणे मूंखे ॿुधायो, जॾहिं असीं सीन पढ़ंदासीं कोन, हुनजे हिसाब किताब जी ख़बर न पवंदी, पोइ कंसीव छा कंदो, छा कमु कंदो। ठीकु आहे। पोइ उन करे भलो साहिबु ॾिसो, उन करे जीअं सिंधी फिल्मूं बंदि थी वियूं, हाणे ॾिसो इन में असां पंहिंजे नाज़रीन जेके आहिनि उन्हनि ते ॾोह कोन्हे न। सिंधी माण्हुनि तव्हांजी जेका सिंधी फिल्म ठही आहे उनखे इज़त ॾिनी आहे, उनखे मान ॾिनो आहे, उनखे पज़ीराई ॾिनी आहे। जेका फिल्म ठही आहे, पोइ खणी उन में कहाणी कची हुजे, पर 80 खां पोइ जेको हिसाबु थियो आहे त जेके तव्हांजा नामवर डायरेक्टर हुआ उहे पासीरा थी विया, ऐं चवनि था त पोइ ॿिया माण्हू अनटेक्निकल माण्हू अची विया, जिन खे टेक्निक जी ख़बर कान हुई। 86 में या 85 में शाह असद आयो।
शाह असद टेक्निकल माण्हू शाह असद हिकिड़ो ट्रेंड ॾिनो या शाह असद मुंहिंजो उहो दोस्त हो जो फिल्मी ॻाल्हि ई कोन हूंदी असां वेही उहो कचहरी कंदासीं राति जो हिन जो घर हूंदो फ़क़ीर पिण में जी जी मुंहिंजो हूंदो फुरली थाणे जी ड्यूटी कचहरी कंदासीं पोइ मूंखे चवंदो यार हिकिड़ी फिल्म मूंखे ॾाढी वणे थी हल त ॾिसूं पोइ खणी आयासीं ॾिठीसीं फिल्म दो आंखें बारह हाथ अच्छा दो आंखें बारह हाथ कमाल जी फिल्म आहे आर्ट फिल्म आहे अच्छा कमाल फिल्म आहे पोइ उहो चई यार पाण हिकिड़ी फिल्म ठाहियूं सिंधी फिल्म खे हिकिड़ो नओं ट्रेंड ॾियूं मुंहिंजो साईं आवाम खे न तबाह थी वेंदा हाणे छा थींदो चई यार जलाल चांडियो मशहूरु आहे इन खे वठी हिकिड़ी फिल्म ठाहियूं माण्हू ॾिसंदा वाह मुंहिंजो साईं बिस्मिल्लाह पोइ पाण वेही लिखियईं जलाल चांडे सां ॻाल्हायोसीं 50,000 में जलाल चांडियो डज़न थियो वरी रुबीना हैदरी खे हीरोइन थे कई उहा अच्छा। मशहूरी उन वक़्त में जी जी पर उन जवाबु ॾिनो जो आऊं कमु कान कंदुसि वरी थोरी ॾेखारी शेखी उहा फिल्म ठही उन में जेका रश हुई सा तव्हांखे छा ॿुधायां मूं ॾिठी फिल्म साईं बिल्कुलु रश हा न। ऐं न्यू म्यूजिक सिनेमा में लॻी हा पर मूं इहा फिल्म हलाई लाड़काणे में अच्छा तव्हां लाड़कन हलाई उते ट्राला टिकटनि जा भरे अचनि माण्हू ओए ओए ऐं ओए पोड़ा पोड़ा माण्हू पैसा हथ में हाल फुल थी वियो बाबा मूंखे जलाल जो टिकट वठी ॾे वाह 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 बाबा मूंखे जलाल जो टिकट वठी ॾे वाह साईं वाह वाह पोइ विच में कुर्सियूं रखाए मां उन्हनि खे विहारींदुसि बाबा तव्हां ॾिसो उन इहा कमाई कई शाह असद जो नालो थियो उन खां पोइ वरी शाह असद जेका परू ठाही न माना शाह असद ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि आहे शाह असद जे जेकॾहिं पाण ॻाल्हि करियूं था बलोच साहब त शाह असद उन टाइम वक़्त खे कैच कयो वक़्तु त मार्केट छा आहे बिल्कुलु हा साईं बिल्कुलु जेकॾहिं अंब जी मार्केट आहे बाबा अंब घुरायो हा जेकॾहिं केले जी मार्केट आहे त बाबा केलो घुरायो ठीकु आहे न उन टाइम में कमाल आहे इन माण्हू खे बज़ाते ख़ुदि त न को एॾो वॾो शाइर हो न राइटर हो न को फिल्मनि पर ॾिसो न इहो हिकिड़ो क्रिएशन हुई दिमाग़ जी कमाल हा साईं त तव्हां सां वेही करे हुनखे ख़बर हुई त हिन वक़्तु सिंध जे माण्हुनि जे दिमाग़नि ते छांइ लाइ जलाल चांडियो ठका थी वियो ऐं जलाल चांडियो ऐं उन खां पोइ वरी जेके कहाणियूं हलंदियूं हुयूं वरी जेके परू मशहूरु थी वियो वरी परू आंदो हुन वरी परू आंदाई हा। परू एॾी रश कई कोनूर सिनेमा में लॻी एॾी रश ऐं एॾो कमु हूंदो हो जो उर्दू फिल्मूं हिन जे साम्हूं लही वियूं ओए 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 ऐं लाहौर मां मैनेजर के फोन पिया अचनि ये बाबा ये परू क्या चीज़ है हमारी फिल्में नहीं चलती इसके आगे वाह 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 ऐं मुंहिंजे रूबरू जी ॻाल्हि मां वेठो हुउसि वाह सी वाह अच्छा इहो वरी ॾिसो वरी दौर हलियो आहे 85 खां पोइ न हा 80 ताईं वरी स्टॉप थी विया सिंधी फिल्म जेका ही मिठड़ा शार मिलन बादल घूंघट लाइ इहे पोइते हुयूं। इहे पोइते हुयूं हा। वरी 5 साल गैप आयो आहे बिल्कुलु ठीकु आहे न वो संसद जे ज़माने में अच्छा गैप आयो वरी शाह असद इन इंडस्ट्री खे जेका बाक़ाइदा माना बाक़ाइदा सफ़ा साह माना विझी ईअं छॾियो। उनखे थोरो साह माना जेका वेंटिलेटर ते हुई जेका ॻाल्हि कयईं न असां करे ॾेखारी मूंखे चई त माण्हुनि खे सिनेमा ते आणणो आहे वाह वाह कीअं आणियूं वाह सी वाह मां त मुंहिंजो साथी हूंदो हुउसि असिस्टेंट बि हुउसि ऐं करेक्टर बि कंदो हुउसि हर फिल्म में हिनजी में पोइ इहे सलाहूं करे करे पोइ इहे बिस्मिल्लाह इन ते कई ऐं वरी इन जो कमाल इहो हो त जेका गाननि जी रिकॉर्डिंग थी सा डायरेक्ट थी जलाल वेठो ॻाए साज़ंदा वेठा कुंड में वॼाइनि ऐं कैमरा हले पई रिकॉर्डिंग थिए पई ऐं होॾां रिकॉर्डिंग माना उहो खशट बि ख़तमु थी वियो ॾिसो न न तमामु सुठी ॻाल्हि अच्छा भलो साहब हाणे गुफ़्तगू इलाही थी आहे ऐं सम्झां थो तव्हां बि चाहींदो आउं बि चाहींदो त जेके असांजा दोस्त आहिनि उहे बि चाहींदा त छो न को नग़मो ॿुधिजे त माज़ी जो अचो त ॿियो नग़मो तव्हांखे ॿुधायूं था बिल्कुलु बिल्कुलु दोस्तो अचो त सिंधी फिल्म जेका माज़ीअ जी बहितरीनु हुई उनजो ई नग़मो ॿुधूं सजण आया भली आया सुणनि जो सलामी क्या सजण आया भली आया सुणनि जो सलामी क्या राहुनि में सिर निमाए पदमन जो सलामी क्या सजण आया भली आया सुणनि जो सलामी क्या
दीदार मिठा तुंहिंजो बहारुनि जे मिसल आहे नाज़ जवानीअ जो नज़ारनि खे त शर्माए दिल घोरिया तजल्लीअ ते जलवनि जो सलाम सां सजण आया भली आया सुहिणनि जो सलाम सां विछोड़ो तूं साह सां गॾु आहीं मुंहिंजे प्यार जी दुनिया रोशन कई तो सदाईं वाह ही कुर्बतुनि जा कुर्बन जो सलाम सां सजण आया भली आया सुहिणनि जो सलाम सां सूरत ॾिसी त भाया धरतीअ ते चंड आहे तारनि जी रोशनीअ खे महबूब थो वधाए सुहिणियुनि अखियुनि में सुरमो अखड़ियुनि जो सलामी सां सजण आया भली आया सुहिणनि जो सलामी सां सजण आया भली आया सुहिणनि जो सलामी सां राहुनि में सिर निमाए कदमनि जो सलामी सां सजण आया भली आया सुहिणनि जो सलामी सां थैंक यू भाइयों मज़ो अची वियोसीं उन दौर में हलिया वियासीं उन दौर में हलियो वियो अच्छा तव्हां जेका ॻाल्हि पियो कई त जेको तव्हां जलाल चांडे खे जेको लाइव विहारे उन फिल्म में जेको हुन ॻायो त उन सां वॾो हिकिड़ो बेसिकली जेके माण्हू आया छो जो मूं बि इहा फिल्म ॾिठी हुई त माण्हुनि खे फिल्म सां घटि चाह घटि हो हुनखे जलाल चांडियो ॾिसणो ॾिसणो वरी ॻाल्हि सॼो हाउस सिनेमा हाउस टंडे आदम वारो फुल थी वियो साईं हो फुल ऐं सॼो गानो हलियो उनजी रिकॉर्डिंग थी परवीन बोबी इहा डांस पई करे अच्छा भली यार ऐं तुंहिंजूं लख भलायूं वाह ऐं पीर एजाज़ जो कलाम हो उन ते हू हले पई अॻियां हू डांस पई करे कैमरा हले पई ओॾा रिकॉर्डिंग थिए पई अच्छा साईं जलाल चांद जो बोलो साहब तव्हां त बज़ात ख़ुदि इन फिल्म में जलाल चांद जो शायदि हीरो थियो हा हीअ न ऐं उन में हिकिड़ी फाइट बि आहे हा त पोइ इहो हिकिड़ो ॻाइणो माण्हू यकतारे तुंहिंजो साहु पोइ ओॾो तव्हांखे तकलीफ़ कान थी त हुनखे एॾो माण्हू सम्झाइण त भई तूं फाइटिंग कर हुनखे ख़ासि करे हुनजी मूंसां दोस्ती हूंदी हलंदो ई हुन सां गॾु हुउसि हुनखे उथारींदो आहे उहो विहारींदो आहे छो जो ॿियनि सां ठहंदो ई कोन हो मूंखे चवंदी यार इहो कीअं थींदो आउं त मूंखे हणी कढंदोसि मुंहिंजो हणिजे न बाबा पोइ हीअ बांह जेका आहे हीअं न वरी हीअं करे हणंदो हीअं करे अच्छा 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 माशाल्लाह बोलो साहब आवाज़ जी डबिंग जेका आहे अब्दुल हकीम बलोच कई अब्दुल हकीम उहो उन जो माना तालुक बि जेको सो टंडे आदम सां ऐं अब्दुल हकीम साहब तमामु असांजो तमामु सुठो आर्टिस्ट हो बोलो साहब यकीन करियो त ॾिसो मुंहिंजे हथ में स्क्रिप्ट बि आहे त मूं चयो जेका अहिड़ी फिल्म जेका ठही बादल उन बारे में गुफ़्तगू करियूं आहे या जेके फिल्मूं रहिजी वियूं उन बारे में तव्हां गुफ़्तगू करियूं आहे पर सच पुछो त टाइम जी ख़बर ई कान थी पए टाइम गुज़री वियो इंशाअल्लाह ताला वरी के ॿिए प्रोग्राम में तव्हांखे तकलीफ़ ॾींदासीं तव्हांजी वॾी वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजो वक़्तु कढी तव्हां असांखे मान ॾिनो आहे असांजे प्रोग्राम खे मान ॾिनो आहे हाणे आख़िर में तव्हां असांखे इहो ॿुधायो त तव्हांखे असांजी हीअ काविश कीअं लॻी तमामु भलो कमु आहे तमामु भलो ऐं चवंदो इन में जेकॾहिं तव्हां इहो कयो त इन फिल्मुनि जा शार्ट बि ॾेखारियो न जी जी पोइ त भली ॻाल्हि आहे हाणे इहो ख़बर अथव तव्हां जेका ॻाल्हि कई आहे इहो असां कमु हले पियो ऐं सच पुछो त मुर्तज़ा मजबूर साहिब खे मूं चयो आहे जेको प्रोग्राम मैनेजर आहे
त इहो जेका शार्ट वारी ॻाल्हि आहे त नगमर सां गॾु के नंढड़ा शार्ट बि हुजनि, क्लिप्स हुजनि, हा, थोरा थोरा क्लिप हा, हुजनि हा। जो माण्हू ॾिसनि त इन ज़माने में ईअं थींदो हो, ईअं थींदो हो। ठीकु आहे, ॿुधनि त इंशाअल्लाह। पिया पर ॾिसनि। ठीकु आहे। त दोस्तो, इन सां प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फ़नकार जो वक़्तु हाणे पूरो थियो। पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे इजाज़त, साथ सलामत।